सिंधी अदब जी दुनिया में भलीकार दोस्तों शामिल कयूं था नाविल इश्क जा 40 उसूल हिस्सो अरिड़ों। रूमी कोन्या 18 दिसंबर सन 1244 ईस्वी। जॾहिं शम्स तबरेज़ मूंखां हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सूफ़ी बस्तामी जे बारे में सवाल कयो, मूं ईअं भायो ॼण धरतीअ ते सिर्फ़ असीं ॿ रहिजी पिया हुजूं। असांजे अॻियां हिकिड़ाई हासिल करण लाइ जिन 7 मक़ामात तां गुज़रणो पवे थो, राय हक़ जूं से 7 ई मंज़िलूं विछाइजी वसी थी वयूं। भटकियल नफ़्स पहिरीं मंज़िल आहे, इंसान जी शुरूआती ऐं मामूली हालत। जॾहिं रूह दुनियाई ख़्वाहिश जे जार में फाथल हूंदो आहे, अक्सर माण्हू उते ई पंहिंजे नफ़्स जूं ख़िदमतूं कंदे लोड़ींदा ऐं लोचींदा रहंदा आहिनि, पर पंहिंजी बेआरामी जो ज़िम्मेवार हमेशह ॿियनि खे करार ॾींदा आहिनि। जेकॾहिं हिकु शख़्स पंहिंजे रूह जी किरियल हालत जे बारे में ॼाणे त उन ते कमु शुरू करण सां हू ॿी मंज़िल ते रसे थो, जेका पोईं मंज़िल जे बरअक्स आहे। ॿियनि खे कसूर ॾियण जे बदिरां उहो शख़्स जेको उन मंज़िल ते पुॼे थो, पंहिंजो पाण खे ड्राइण जी हद ताईं हर वक़्तु पंहिंजो पाण खे कसूरवार सम्झंदो आहे। हिन में माण्हू नफ़्स खे ॾोह ॾींदो आहे। अहिड़ीअ रीति संदसि बातन परहेज़गारी ॾांहुं सफ़र करे थो। टीं मंज़िल में उहो शख़्स वधीक बालिग़ थिए थो ऐं ज़ात वजदानी नफ़्स में बदिलजणु शुरू करे थी। इहो सिर्फ़ु उन मंज़िल ते, उन खां अॻु न, जॾहिं माण्हू दस्तबरदारी जो असुलु मतिलबु सम्झे थो ऐं अकुल शऊर जी वादी घुमे थो। जेको बि इहो करे वेंदो सो सबिर, साबित क़दमी, ॾाहप ऐं नोड़त रखंदो ऐं ज़ाहिर कंदो। दुनिया नई ऐं रूहानी फैज़ सां भरपूर लॻंदी। तंहिं हूंदे बि केतिरा ई माण्हू टीं मंज़िल ते रसी उते ई तरसण जी शदीद शिक महसूस कंदा आहिनि। वधीक अॻिते वधण जी ख़्वाहिश या तमन्ना विञाइण लॻंदा आहिनि। उन करे ई टियों मरहलो हसीन ऐं मुबारक हुअण जे बावजूदु उतां ई मंज़िलनि जी मुश्ताक़नि लाइ हिकु ॼार पिणु आहे, जेकी अॻिते वधण जो फ़ैसिलो करे अकुल जी वादी ते पहुचनि था ऐं बुर्दबार नफ़्स खे अची ॼाणणु चाहिनि था। हिते ख़ुदी जी सम्झ साॻी नथी रहे, शऊर जे मथां दर्जे में मटिजे थी। सखावत, शुक्रगुज़ारी ऐं मुश्किलातुनि खां बेपरवाही ऐं इत्मिनान संदसि ज़िंदगी जे उन मरहले में गॾु रहे थो। उन जे ॿिए पासे वहदत जी वादी आहे, जेकी हिते आहिनि ख़ुदा खेनि जंहिं बि हाल में रखे थो, उन्हनि खे ख़ुशी मिले थी। दुनियावी मसइला उन्हनि लाइ का हैसियत नथा रखनि, छो त उहे शाकिर नफ़्स ताईं पहुची वञनि था। उन खां ॿिए मरहले में शाकिर नफ़्स में माण्हू इंसानियत लाइ शमादान बणिजी पवे थो। जेकी कुवत घुरंदा उन्हनि लाइ कुवत जा शुआ छॾींदी, हिकु सचे उस्ताद वांगुरु पढ़ाईंदी ऐं मुनवर कंदी। कॾहिं कॾहिं अहिड़ा माण्हू मरहम रखण जी बि कुवत रखंदा आहिनि। हू जिते बि वञनि ॿियनि माण्हुनि जी हयातुनि में वॾो फ़र्क़ु आणनि था। जेका बि शइ हू कनि था ऐं करणु चाहिनि था, संदन अहम मक़सदु ॿियनि जी ख़िदमत करणु हूंदो आहे। आख़िर 7 मरहले में माण्हू नफ़्स ख़ालिस ते रसी वञे थो ऐं इंसान कामिल बणिजे थो। पर को बि उन मरहले जे बारे में वधीक नथो ॼाणे। जेकॾहिं कुझु ॼाणे बि वठे त उन बाबति ॻाल्हाए न सघंदा। राह जी मंज़िलुनि खे बयानु करणु आसान, पर उन्हनि मां गुज़रणु मुश्किल आहे। राह में ईंदड़ मुश्किलातुनि समेत लगातार तरक़ीअ जी ज़मानत न आहे। पहिरें मरहले खां वठी आख़िरी मरहले ताईं रस्तो सिधो न आहे। वापसि पोईं मंज़िल ते किरण जो ख़तरो हमेशह रहे थो। कॾहिं कॾहिं मथां मंज़िल खां सफ़ा पहिरीं मंज़िल ते बि अची सघिजे थो। उन में को बि अजब नाहे त सॼी राह ते केतिरनि ई ॼारनि जे करे हर सदीअ में कुझु ई माण्हू आख़िरी मंज़िल ताईं रसी सघंदा आहिनि। तंहिं करे जॾहिं शम्स मूंखां इहो सवाल कयो त उन सवाल जे पोयां सिर्फ़ का भेट न हुई। हिन इहो काथो लॻाइण थे चाहियो त मां ख़ुदा जी मुहबत में पंहिंजी हस्तीअ खे केतिरी हद ताईं मिटाइण लाइ तयारु आहियां। संदसि सवाल में ॿियो सवाल बि लिकियल हो, ए अज़ीम ख़तीब, 7 मंज़िलुनि मां तूं कहिड़ी मंज़िल ते आहीं? तूं छा थो सम्झी? हू मूंखां पुछी रहियो हो, ऐं तोखे छा थो लॻे त तो में अॻिते वधी आख़िर ताईं पुॼण जी हिमत आहे? ॿुधाए,
तुंहिंजो प्यालो केतिरो वॾो आहे। कीरा कोनिया 18 डिसंबर सन 1244 ईस्वी। बेखबर नाहियां उन खां त क़िस्मत मूंसां सुठो नाहे कयो, पर मां अञा बि कुझु नथी करे सघां। सिर्फ़ु ख़्वाहिश ई करे सघां थी त मूंखे मज़हब, तारीख़, फ़लसफ़े ऐं उन्हनि सभिनी शयुनि जे बारे में वधीक ॼाण हुजे हा, जंहिं जे बारे में रोमी ऐं शम्स ॾींहुं राति ॻाल्हाए रहिया आहिनि। हिन वक़्तु मां पंहिंजी औरत थियण ते बग़ावत करणु पए चाहियां। जॾहिं हिकु छोकिरी पैदा थिए थी त खेसि इहो सेखारियो वञे थो त रध बचाव ऐं सफ़ाई कीअं कजे, कपिड़ा कीअं धोइजनि, पुराणनि जोराबनि जी मरमत कीअं कजे, मखण ऐं पनीर कीअं ठाहिजे ऐं ॿार कीअं पालजनि। कुझु औरतुनि खे मुहबत करणु ऐं मर्दनि लाइ पाण खे पुरकशिश बणाइण जो घुर पिणु सेखारियो वेंदो आहे, पर बसि सिर्फ़ु एतिरो ई। कोई बि औरत खे किताब न ॾींदो आहे त जीअं उहा पंहिंजूं अखियूं खोले सघे। असांजी शादी जे पहिरें साल जॾहिं मौक़ो मिलंदो हो, रूमी जे कुतुब खाने में चोरी चोरी हली वेंदी हुयसि। जिन किताबनि सां हू प्यारु कंदो हो, उन्हनि जे विच में वेही मिटीअ जी खुशबू में साह खणंदे इहो सोचींदी हुयसि त मंझंदि कहिड़ा ॻुझ लिकियल हूंदा। मूं ॼातो थी त रोमी पंहिंजे किताबनि सां केतिरो प्यारु करे थो। उन्हनि मां केतिरा ई किताब खेसि पंहिंजे वालिद बहाउद्दीन ॾिना हुआ। उन्हनि मां हू ख़ासि करे मारिफ़ जो घणो शौक़ीन हो। केतिरियूं ई रातियूं हू सुबुह ताईं जागी इहा पढ़ंदो हो, जॾहिं त मूंखे गुमान हो त खेसि सॼो किताब दिलि सां यादि हूंदो। भली मूंखे कोई सोन जी ॻूण बि ॾे, तॾहिं बि उन्हनि जे बदिले मां खेनि पंहिंजा किताब न ॾींदुसि। हर हिकु किताब पंहिंजे अबनि ॾाॾनि तरफ़ां मिलियल विरसो आहे। मूंखे उहे पंहिंजे पीउ खां मिलिया ऐं मां उहे पंहिंजे पुटनि खे ॾींदुसि। रोमी अक्सर चवंदो हो, मूं नेठि सम्झी वरितो त इहे किताब हिन लाइ केतिरी माना रखनि था। शादी जे पहिरें साल घर में अकेली हुयसि। मूं सोचियो त कुतुब खाने जी सफ़ाई करियां। खाननि मां सभु किताब कढी उन्हनि जा पोश लाइ बख़मल जे कपिड़े खे अर्के गुलाब में ॿोड़े उन सां साफ़ कयमि। शहर जा माण्हू चवंदा आहिनि त कबी केक नाले हिकिड़ो नंढड़ो जिन पुराणनि किताबनि में अची वेड़िजी विहण जो मज़ो वठंदो आहे। उनखे परे रखण लाइ रवाज मुताबिक़ हू किताब में हिकु नंढड़ी धमकी लिखी रखंदा हुआ, कबी केक चुप रहो, इन किताब खां परे रहो। पर मां कीअं सम्झां हा त सिर्फ़ु कबी केक ई न, पर मूंखे बि पंहिंजे मुड़ुस जे किताबनि खां परे रहणो हो। उन ॾींहुं कुतुब खाने जे हर किताब खे साफ़ करे रखियुमि। कमु कंदे कंदे आउं इमाम गज़ाली जो किताब मज़हबी ॼाण जी पधिराई पढ़णु वेठसि। जॾहिं पंहिंजे पोयां ईंदड़ हिकु रुखो ॾुराऊं आवाज़ ॿुधुमि, तॾहिं अहसासु थियो त मूंखे हिते केतिरो वक़्तु गुज़री वियो आहे। कीरा, तोखे छा थो लॻे त तूं हिते छा पई करीं? इहो रूमी हो या उन जहिड़ो को ॿियो? आवाज़ में सख़्ती हुयसि ऐं तासुर बेरहम। असांजे 8 सालनि जी शादीशुदा ज़िंदगी में इहो हिकु दफ़ो ई हुन मूंसां अहिड़ी सख़्ती सां ॻाल्हायो आहे। मां सफ़ाई करे रही आहियां। मां तव्हांखे हैरान करणु पए चाहियो। मूं झीणे आवाज़ में बुड़कियो। मां सम्झां थो, पर महिरबानी करे ॿीहर मुंहिंजे किताबनि खे हथु न लाहिजांइ। दरअसल ॿीहर हिन कमरे में दाख़िल ई न थिजांइ। उन ॾींहं खां पोइ मां कुतुब खाने खां परे रहियसि। रोमी घर में हूंदो हो तॾहिं बि न। मूं सम्झी वरितो ऐं क़बूल कयुमि त किताबनि जी दुनिया कॾहिं बि मूं लाइ न हुई, न ई थी सघे पई। पर जॾहिं शम्स तबरेज़ असांजे घर आयो, हुन ऐं मुंहिंजे मुड़ुस पंहिंजो पाण खे कुतुब खाने में 40 ॾींहंनि लाइ बंदि कयो। मूंखे अंदर में का पुराणी कावड़ उभरंदे महसूस थी, हिकु अहिड़ो ज़ख़म जंहिंजी मूंखे का कल ई न हुई। तंहिं मां रतु टिमणु शुरू थी वियो। कीमिया कोनिया 20 डिसंबर सन 1244 ईस्वी। बरक्सास जबल भरिसां हिकु वादीअ में रहंदड़ हिकु आम हारी जे घर में ॼावियसि। जॾहिं रूमी मूंखे संभालण जी ज़िमेदारी खईं, मां 12 सालनि जी हुयसि। मुंहिंजे वालिदेन एतिरी जदोजहद सां ज़िंदगी खारी हुई जो हू वक़्त खां अॻु पोढ़ा लॻण लॻा हुआ। असां हिकु नंढड़े घर में रहंदा हुआसीं। मां ऐं मुंहिंजी भेण हिक ई कमरे में पंहिंजी मुअल भाइरनि भेनरुनि जे रूहनि सां गॾु रहंदा हुआसीं। 5 ॿार हिकु नंढड़े बीमारी जे करे फ़ौत थी विया।
घर में मां अकेली ई हुयसि जेका रूहनि खे ॾिसी थी सघियसि। नंढड़ा रूह छा करे रहिया आहिनि। हर दफ़े उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधाए मां पंहिंजी भेण खे डिॼारे ऐं माउ खे रुआरे छॾींदी हुयसि। मूंखे सम्झाइण जी कोशिशि कई त डिॼण या परेशान थियण जी का ज़रूरत नाहे, छो त को बि ॿार परेशान या चुप नाहे हूंदो। इहा ई ॻाल्हि मां पंहिंजे घर वारनि खे कॾहिं सम्झाए न सघियसि। हिकु ॾींहुं हिकु सन्यासी असांजे ॻोठ वटां गुज़रियो। खेसि थकल ॾिसी मुंहिंजो पीउ उनखे घर में राति गुज़ारण जी दावत ॾिनी। उन राति असीं सभु चुल्हे जे भरिसां वेही ॿकिरो सजी करे रहिया हुआसीं त सन्यासी असांखे दुरान हंधनि जूं मज़ेदार कहाणियूं ॿुधायूं। संदसि आवाज़ जी मधुरता सां गॾु मूं अखियूं बंदि करे अरब जी सहरा, उत्तर अफ्रीका में बदियुनि जे खेमनि, नीरे पाणी वारे सागर जंहिंखे मेडिटेरियन चवनि था, तंहिंमें सैर करणु लॻसि। उते समुंड जे किनारे ते मूंखे हिकु वॾे ऐं विकोड़ियल सिपी मिली जेका मूं पंहिंजे खीसे में रखी। मां हिकु किनारे खां ॿिए किनारे ताईं सफ़र करण जो सोचे रही हुयसि त हिकु अणवणंदड़ धप मूंखे अधु रस्ते में रोके छॾियो। जॾहिं मूं अखियूं खोलियूं, मां फर्श ते लेटियल हुअसि। घर जा सभु माण्हू मुंहिंजे चौधारी परेशान बीठल हुआ। मुंहिंजी माउ हिकु हथ सां मुंहिंजो मथो झले वेठी हुई ऐं संदसि ॿिए हथ में अधु बसर हो जेको उहा मूंखे ज़ोरी सिंघाए रही हुई। कीमिया वापसि अची वई। मुंहिंजी भेण ख़ुशीअ वचां ताड़ियूं वॼायूं। ख़ुदा तुंहिंजो शुकुरु आहे। मुंहिंजी माउ थधो साहु भरियो ऐं सन्यासी खे वज़ाहत ॾियणु लॻी। कीमिया खे नंढपिण खां ई बेहोशीअ जा दौरा पवंदा आहिनि। हमेशह ईअं थींदो आहे। सुबुह जो सन्यासी असांखां मोकिलायो ऐं असांजी महिमान नवाज़ी जो थोरो मञियो। वञण खां पहिरीं हुन मुंहिंजे पीउ खे चयो, तुंहिंजी धीअ कीमिया हिकु गैर मामूली ॿार आहे। उहा ॾात वारी आहे। जेकॾहिं अहिड़ी ॾात जी हिमत अफ़ज़ाई न कई वई त इहो सुठो न थींदो। तव्हां खेसि मकतब मोकिलियो। हिकु छोकिरीअ खे तालीम जी कहिड़ी ज़रूरत आहे? मुंहिंजी माउ दांह कई। अहिड़ी ॻाल्हि तो किथां ॿुधी? उनखे मूंसां गॾु रहणु घुरिजे ऐं शादी ताईं खेसि गालीचा ठाहिण में मुंहिंजी मदद करणु घुरिजे। तोखे ख़बर आहे त उहा ॾाढा सुठा गालीचा ठाहींदी आहे। पर सन्यासी हिमत न हारी। ख़ैर, उहा कंहिं ॾींहुं सुठी आलमा बि थी सघे थी। ज़ाहिर आहे ख़ुदा तव्हांजी धीअ जी छोकिरी हुअण ते रंज नाहे ऐं खेसि केतिरनि ई इनामनि सां नवाज़ियो आहे। छा तूं ख़ुदा खां वधीक ॼाण रखण जी दावा करें थी? जेकॾहिं को मकतब कोन्हे त कंहिं आलिम वटि मोकिले इहा तालीम ॾियारियो जंहिंजे उहा लाइक़ु आहे। हुन चयो। मुंहिंजी माउ कंधु धुणियो, पर मां ॾिसी सघियुसि थी त मुंहिंजो पीउ कुझु ॿिए ख़्याल जो माण्हू हो। तालीम ऐं ॼाण सां संदसि मोहबत ऐं मुंहिंजी क़ाबिलियत ते हिमत अफ़ज़ाई जी ॼाण हुअण जे करे संदसि लफ़्ज़नि मूंखे हैरान न कयो। असीं कंहिं आलिम खे नथा सुञाणूं। मां खेसि किथां ॻोल्हियां? पोइ उन सन्यासी उहो नालो खयों जेको मुंहिंजी ज़िंदगी मटाइण वारो हो। मां कोनिया जे हिकु ज़बरदस्त आलिम खे सुञाणा थो। संदसि नालो मौलाना जलालुद्दीन रूमी आहे। कीमिया जहिड़ी छोकिरीअ खे पढ़ाए खेसि ख़ुशी थींदी। उनखे ओॾां वठी वञ। तव्हांखे उन ते पछताव न थींदो। हुन चयो। जॾहिं सन्यासी हलियो वियो त मुंहिंजी माउ रोअणु शुरू थी वई। मां उमेद सां आहियां जल्दी हिन घर में हिकु ॿियो माण्हू बि वधंदो। मूंखे मदद जी ज़रूरत आहे। हिकु छोकिरीअ खे किताबनि जी ज़रूरत न आहे। खेसि घर जे कमकार ऐं ॿारनि संभालण जी ज़रूरत आहे। मां ज़रूरु पंहिंजी माउ जो साथ ॾियां हा जेकॾहिं हूअ ॿिया के कारण ॾसे हा। छा हुन हिकु घड़ीअ लाइ बि ईअं चयो हो त उहा मूंखे यादि कंदी ऐं मूंखे ॿिए कंहिं ख़ानदान जे हवाले करणु नथी चाहे? पर हिन अहिड़ो कुझु न चयो। हर हालत में मुंहिंजो पीउ सन्यासीअ जी ॻाल्हि ते राज़ी हो ऐं कुझु ॾींहं खां पोइ मां बि। थोरनि ॾींहंनि खां पोइ मुंहिंजे पीउ ऐं मूं कोनिया ॾांहुं सफ़र कयोसीं। असां हुन मदरसे जे ॿाहिरां इंतज़ारु कयो जिते हू पढ़ाईंदो हो। जॾहिं हू ॿाहिरि आयो, मां एतिरी मुंझल हुयसि जो मुंहुं मथे करे रोमीअ ॾांहुं ॾिसी बि न थे सघियसि। हुन जे बदिरां मूं संदसि हथनि ॾांहुं थे निहारियो। संदसि आङुरियूं डिघियूं, नरम ऐं सनियूं हुयूं। कंहिं आलिम जी आङुरियुनि जहिड़ियूं न, पर कंहिं कारीगर जे आङुरियुनि जहिड़ियूं। मुंहिंजे पीउ मूंखे हिन ॾांहुं धिकींदे चयो, मुंहिंजी धीअ ॾाढी होशियारु आहे, पर मां हिकु सादो माण्हू आहियां ऐं मुंहिंजी ज़ाल बि। असांखे ॿुधायो वियो त अव्हीं खिते जा आलिम आहियो। छा तव्हां हिन खे पढ़ाईंदा? संदसि मुंहुं ॾिसण खां बिना मां महसूसु करे पए सघां
त रोमी खे ताजुब न लॻो हो। हू ज़रूरु अहिड़ियुनि दरख़्वास्तुनि जो आदी हूंदो। हू ऐं मुंहिंजो पीउ ॻाल्हाए रहिया हुआ त मां अहाते ॾांहुं वयसि, जिते केतिरा ई छोकिरा हुआ, पर का बि छोकिरी न हुई। वापसी ते मां हैरानगी वचां ख़ुशि थियसि जॾहिं मूं कुंड में हिकु नौजवान औरत बीठल ॾिठी। संदसि गोल चहिरो संगे मरमर जियां साकनि ऐं अछो हो। मूं हथु लोॾियो। उहा हवा से बाख़्ता थी वई, पर थोरी हिबक खां पोइ हुन बि वापसि हथु लोॾियो। प्यारी छोकिरी, छा तूं मूंखे ॾिसी सघें थी? हुन पुछो। जॾहिं मूं हाकार में कंधु लोॾियो त संदसि लबनि ते मुर्क पखिड़िजी वई ऐं ताड़ियूं वॼाइण लॻी। अजब आहे, ॿियो केर बि नथो ॾिसी सघे। असीं वापसि मुंहिंजे पीउ ऐं रोमी ॾांहुं वरियासीं। मूं सोचियो त हिन खे ॾिसी हू चुप थी वेंदा, पर हूअ सही हुई। उहे खेसि न पिया ॾिसी सघनि। हेॾां अच कीमिया, तुंहिंजे पीउ मूंखे ॿुधायो त तोखे पढ़ण सां ॾाढो चाहु आहे। मूंखे ॿुधाए त किताबनि में अहिड़ो छा आहे जेको तोखे वणे थो? रोमीअ पुछो। मुंहिंजा त हथ पेर ठरी विया, हिकु हंधि ॼमी वियसि। जवाबु ॾियण जी हिमत न हुई। ॿुधाए मुंहिंजी धीअ, मुंहिंजे पीउ मायूसीअ मां चयो। मूं सही जवाबु ॾियण थी चाहियो, अहिड़ो जंहिंसां मुंहिंजे पीउ खे फ़ख़ुरु महसूसु थिए हा, पर उहो न थे ॼातुमि त उहो जवाबु कहिड़ो हो। परेशानीअ मां मुंहिंजे वात मां बसि हिकु मायूस शूकारो ई निकिरी सघियो। मुंहिंजो पीउ ऐं मां ॻोठ ख़ाली हथे वञूं हा, जेकॾहिं उहा नौजवान औरत मुदाख़लत न करे हा। हुन मुंहिंजो हथु पकड़ियो ऐं चयो, पंहिंजे बारे में सच ॿुधाए। मां वाइदो थी करियां, सभु ठीकु थी वेंदो। बहितर महसूसु कंदे रोमीअ ॾांहुं मुड़ी चयुमि, तव्हां सां गॾु क़ुर पढ़णु मूं लाइ एज़ाज़ हूंदो उस्ताद। मां महिनत करण खां नथी डिॼां। रोमी जो मुंहुं बहकी पियो। इहो तमामु सुठो, पर तूं छोकिरी आहीं। भली असीं केतिरो ई गहराई में पढ़ी महिनत करे अॻिते वधूं, तॾहिं बि जल्दी तुंहिंजी शादी थी वेंदी ऐं तोखे ॿार ॼमी वेंदा। पढ़ण जा एतिरा साल कंहिं कम जा न रहंदा। हू हिकु साहत लाइ तरसियो, ॼण का नागवार ॻाल्हि यादि अची वई हुजेसि, ऐं पोइ चयईं, हाणे मूंखे ख़बर न हुई त छा चवणु घुरिजे, ऐं मायूस थी वियसि, ॼण पाण खे गुनहगार थी भायमि। मुंहिंजो पीउ पंहिंजे बूटनि ॾांहुं निहारींदे अफ़सोस में थी लॻो। हिकु दफ़ो ॿीहर उहा नौजवान औरत मुंहिंजी मदद लाइ अॻियां आई। हिन खे ॿुधाए त हिन जी ज़ाल हमेशह नंढड़ी छोकिरीअ जी ख़्वाहिश कई हुई, ऐं हाणे जेकॾहिं हू हिकु छोकिरीअ खे पढ़ाईंदो त हुनखे ख़ुशी थींदी। जॾहिं मूं पैगाम रसायो त रोमी खिली ॾिनो। अच्छा, त तूं मुंहिंजे घर वञी मुंहिंजी ज़ाल वटां बि थी आई आहीं, पर तूं पक कर त कीरा मुंहिंजी पढ़ाइण वारी ज़िमेवारियुनि में मुदाख़लत नाहे कंदी। होरियां बेवसीअ मां नौजवान औरत कंधु लोॾियो ऐं कन में सरगोशी कयईं। ॿुधाईंसि त तूं संदसि ॿी ज़ाल कीरा जी न, पर तूं गेवाहर संदसि ॿिनि पुटनि जी माउ जे बारे में ॻाल्हाए रही आहीं। मां गेवाहर जे बारे में ॻाल्हि पई करियां, तव्हांजे पुटनि जी माउ। मूं नाले खे सही तरह अदा करण जी कोशिशि कई। रोमीअ जो मुंहुं लही वियो। गेवाहर मरी चुकी आहे मुंहिंजा बच्चा, हुन ख़ुश्क लहजे में चयो। पर तूं मुंहिंजी मरहूम ज़ाल जे बारे में छा थी ॼाणे? छा इहा का मज़ाक़ आहे? मुंहिंजो पीउ अॻियां वधियो। मां पक सां थो चवां त हिन जो बदतमीज़ी करण जो मक़सदु न हो उस्ताद। मां तव्हांखे यकीन थो ॾियारायां त कीमिया हिकु संजीदा ॿारु आहे। हिन कॾहिं बि पंहिंजे वॾनि सां बदतमीज़ी नाहे कई। मूंखे लॻे थो त मूंखे सच ॿुधाइणु घुरिजे। तव्हांजी मरहूम ज़ाल हिते मौजूदु आहे। हूअ मुंहिंजो हथु पकड़े मूंखे ॻाल्हाइण लाइ हिमथाए रही आहे। संदसि गहरियूं नासी बादामी अखियूं, मुंहं ते ख़ूबसूरत छायूं अथसि ऐं खेसि ड्रिगो फिको जुबो पातल आहे। मां थोरी देरि लाइ माठ थियसि त नौजवान औरत पंहिंजी जुतीअ ॾांहुं इशारो कयो। उहा चाहे थी त मां तव्हांखे संदसि जुतीअ जे बारे में ॿुधायां। इहा नारंगी बखमल जी ठहियल आहे, ॻाढ़नि गुलनि जो बर्थ भरियल अथसि ऐं ॾाढी सुहिणी आहे। मां इहे जूता दमश्क मां वठी आयो हुउसि, हुनखे ॾाढा वणंदा हुआ। रोमीअ लुड़कनि सां भरियल अखियुनि सां चयो। उहो चई ॾाढी खणंदे रोमी माठ थी वियो। संदसि तासुर सर्द ऐं गंभीर हुआ, पर जॾहिं हुन ॿीहर ॻाल्हायो त कंहिं अफ़सोस जी झलक खां बिना संदसि आवाज़ नरम ऐं दोस्ताणो हो। हाणे मूंखे सम्झ में अची वियो त
तुंहिंजी धीअ खे हर कोई ज़हीन छो सम्झंदो आहे। मुंहिंजे घर हलो, राति जी मानीअ ते हिन जे मुस्तक़बिल जे बारे में ॻाल्हाईंदासीं। मूंखे यकीन आहे त उहा हिकु ज़बरदस्त शागिर्दियाणी थींदी, केतिरनि ई छोकिरनि खां बहितर। छा तूं इहो गेवाहर खे ॿुधाईंदी आहीं? रोमीअ मूं ॾांहुं मुंहुं करे चयो। उन जी का ज़रूरत न आहे उस्ताद, उन तव्हांखे ॿुधी वरितो आहे। हूअ चवे पई त हुनखे हाणे वञिणो आहे, पर हूअ तव्हांखे हमेशह प्यार सां ॾिसंदी आहे। मूं चयो। रोमी ऐं मुंहिंजे पीउ जे मुंहं ते सरहाई फैलिजी वई। हाणे हवा में हिकु हल्काई महसूसु थियणु लॻी, जा कॾहिं न थी हुई। उन साथ मूं ॼाणे वरितो त रोमीअ सां मुंहिंजे मिलण जा केतिरा ई सबब आहिनि। मां कॾहिं बि पंहिंजी माउ जे वेझो न रही सघी हुयसि, पर ॼण उन कमीअ खे पूरो करण लाइ ख़ुदा मूंखे ॿ पीअर ॾेई छॾिया हुजनि, मुंहिंजो असुलु पीउ ऐं मुंहिंजो उस्ताद पीउ। उन तरह सां 8 साल अॻु मां रोमीअ जे घर पहुतसि, हिकु टिजणो ऐं ॼाण जो तालिब ॿारु। कीरा मुंहिंजी माउ खां बि वधीक प्यार कंदड़ ऐं रहमदिल हुई, ऐं रोमीअ जा पुट बि आजियां कंदड़ हुआ, ख़ासि करे संदसि वॾो पुटु, जेको थोरे वक़्त में मुंहिंजो वॾो भाउ बणिजी वियो। नेठि सन्यासी जी ॻाल्हि सही साबित थी हुई। मूं पंहिंजे वालदेन ऐं भेण भाउ खे यादि कयो, पर का हिकु घड़ी बि अहिड़ी न हुई जो हिते अचण ते मूं पछतायो हुजे। हिन छत हेठां मूं केतिरा ई ख़ुशियुनि भरिया ॾींहं गुज़ारिया, सिर्फ़ु तेसी ताईं जेसी ताईं शम्स तब्रेज़ न आयो। संदसि मौजूदगीअ हर शइ मटाए छॾी।